नसीराबाद में भी बहरिया टाउन इंतजामिया पारा कदीम सिंधी वसंतन ते चढ़ाई गोठण ते तशद्दुद सिंध ते वाधार की कोशिश खिलाफ STP पारा एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अला बख्श कुरैशी। जी नाज़रीन, अॼु नसीराबाद में बहरिया टाउन के आड़ में सिंधी वसंतियूं ड्राइण खिलाफ़ ऐं मलक रियाज़ जी दादागिरी खिलाफ़ ऐं उनजे साथारियुनि खिलाफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो खाइन मालूम करियूं त संदन मुतालबो कहिड़ो आहे। असीं मुतालबो था कयूं हिन गवर्नमेंट का सिंध गवर्नमेंट का त इन रियाज़ मलक के जो फौरन गिरफ्तार करे इनके सज़ा ॾिनी वञे। 3 साल अॻु जेके ॻोठ आबाद थियल आहिनि उनखे मिसमार करे मलक रियाज़ पंहिंजा महल ॾियणु चाहे थो, जंहिंसां न सिर्फ़ु सिंधी अक़लियत में तब्दील थी वेंदासीं पर सिंधी पंहिंजे हक़नि खां महरूम थी वेंदासीं। जेको ही असांजा चाल सिंधी माण्हुनि सां खेॾी रहियो आहे ऐं उन्हनि जा बिना जवाज़ घर ड्राए रहियो आहे, असां उन्हनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो त पूरी सिंधी क़ौम वांगुरु हिननि मुज़ाहिरीन जो बि इहो ई मुतालबो आहे त बहरिया टाउन जी आड़ में सिंधी वसंतियूं ड्राइण वारी साज़िश बंदि कई वञे। जेसीं ताईं इहा साज़िश बंदि न थींदी तेसीं ताईं सॼी सिंध सरापा एहतजाज हूंदी ऐं हीउ एहतजाज उन महिल ताईं जारी रहंदो जेसीं ताईं रियाज़ मलिक जूं दादागिरियूं ऐं बदमाशियूं ख़तमु नथियूं थियनि। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।